जी साईं, माज़ सां तव्हांजो आवाज़ु वग़ैरह बि रिकॉर्ड न कंदुमि, छो त मुनासिबु नथो लॻे त तव्हां मीडिया ते अचो। कोशिशि कंदुमि फेस बि तव्हांजो ढकियां। ही अमानत जीअं तव्हांजी मां पोस्ट हलाई हुयमि, तव्हां सां फ़ोन ते जीअं ॻाल्हायो नंढिड़े जे इलाज जे हवाले सां, उन खां बाद ॾसियो त यार मां पाण बीमार आहियां, दिलि जो मर्ज़ में मुब्तला आहियां, पर हिन महिल ताईं मूंखे दवाऊं बि कोन मिलियूं आहिनि। 17 ॾींहं खनि फ्री आहियां न। जीअं मां उहे 2 लाइनियूं लिखियमि त अलाह पाक ऐं सखी बाननि मूंसां राबितो कयो। मां तव्हांजो नालो वग़ैरह माज़ सां साईं न लिखियो हुयो, न ई लिखंदुसि। उन्हनि दोस्तनि जी अमानत तव्हां वटि खणी अची पहुतो आहियां। साईं ही बिस्मिल्लाह कयो। ही 1500 रुपया असांजे कंबर नाके तां अबड़ो ज़ात जे दोस्त मोकिलिया हुया, ऐं ही शहर ॿियो असांजो नौजवान दोस्त आहे, उहो बि अबड़ो ज़ात जो आहे। उन ही 2000 रुपया अमानत मोकिली हुई, ऐं ही 1000 रुपयो भुटो ज़ात जो दोस्त आहे, उन मोकिली। ही 500 रुपया कोई रेशम गली जो दोस्त आहे, जंहिं ज़ात वग़ैरह न मोकिली ॿुधाई हुई। 5000 रुपया टोटल जेके तव्हां दवा जे बारे में मूंखे ॿुधायो हुयो, उहे मां तव्हां वटि खणी अची पहुतो आहियां। छा चवणु चाहींदो उन जे लाइ? साईं उन्हनि दोस्तनि जी महिरबानी। उन खां अलावा तव्हां मूंखे ॻाल्हि कई त मुंहिंजी वाइफ आहे, उनजो बि बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा नथा अचनि, जॻहियुनि वारा पैसा बि हिन महिल ताईं कोन पहुता। नालो बि आयो हुयो, असल में जॻहियुनि जा पैसा काफ़ी सारनि जा साईं न आया आहिनि। उन जे बारे मां नथो चई सघां। बाक़ी ही अमर जो जेको तव्हां मसइलो मूंखे ॿुधायो, ही शनाख्ती कार्ड त अमर जो अथव, ऐं ही मुंहिंजो कार्ड अथव। ही कार्ड तव्हांखे मां नालो बाद में ॿुधायां थो, रिकॉर्डिंग खां बाद उन्हनि वटि वञनि, ही सर्वे जो जेको बि आहे तरीक़ेकार उहो करे ईंदा। इनशाला अमर जन खे पैसा मिली वेंदा। जी, पंहिंजे व्यूअर्स खे ॾेखारींदुमि त साईं जन अचणु न पिया चाहिनि, मूंखे मुनासिबु न पियो लॻे त उन्हनि खे सोशल मीडिया ते आणियूं। ही गैस जो बिल 60,000 रुपया आयो अथनि। घर में दवा कान्हे, गुज़र सफ़र कीअं पियो हलेनि उन्हनि जो, फाका कशीअ वारो मां बयानु नथो करे सघां। जेकॾहिं यकीन कयो अॼु ही साईं जन ऑन कैमरा अचनि था ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसो हा, त तव्हां खां त बर्दाश्त कोन थिए हा त यार असांजे शहर में केतिरा ज़ालिम माण्हू वेठा आहिनि। जेकॾहिं पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे मोहल्ले वासीअ जी, कंहिं दोस्त जी, कंहिं मिट जी, कंहिं माइट जी कोई वार करे त सलीमुल्लाह जलबाणीअ खे अचण जी ज़रूरत न पए। जिन दोस्तनि बि हीअ अमानत साईं जन जे लाइ मोकिली आहे, उन्हनि जो दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी।